नाज़रीन असां हींअर हिते आऊं आहियां अब्दुल हमीद खोसो ऐं मेहराण प्रेस क्लब जी टीम ऐं मेहराण प्रेस क्लब ते हींअर मौजूदु आहे रईस अब्दुल मजीद जांवरी ऐं आफ़ताब जांवरी। कुझु महीना अॻु तक़रीबन 12 महीना अॻु DSP जी मोबाइल जेका जज साहब जे स्क्वाड में वञे पई दादू लॻ ख़ुदाबाद वटि उन्हनि जो एक्सीडेंट थियो हुयो ऐं उन में साईं रखियो जांवरी ऐं ॿियो पुलिस एहलकार रोशन ॾेपर शहीद थिया हुया। त उन टाइम SSP दादू बि जनाज़ा नमाज़ में शरीक थियो हुयो ऐं उन ऐलान कयो हुयो त शहीद एहलकारनि खे 2 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं हर हिकु एहलकार खे ऐं उन खां अलावा 2 करोड़ नक़द उन्हनि जे वारसनि खे रक़म ॾिनी वेंदी। मगर 13 महीना गुज़री चुका आहिनि, हींअर ताईं उहा ऐलानियल रक़म शहीद एहलकारनि खे न मिली सघी, न ई वरी शहीद एहलकारनि जी औलाद खे का नौकरी मिली सघी आहे। हींअर शहीद एहलकार साईं रखियो जो वालिद अब्दुल मजीद जांवरी ऐं शहीद एहलकार जो पुटु आफ़ताब जांवरी मेहराण प्रेस क्लब ते पहुता आहिनि। उन्हनि एहतजाज कयो आहे ऐं IG, DIG, SSP दादू ऐं ॿियनि अख़्तियारनि खां अपील कई आहे त असांजा जेके शहीद एहलकार ड्यूटी दौरान मोबाइल ड्यूटी दौरान जज जी स्क्वाड में शहीद थिया हुया मगर उन्हनि खे हींअर ताईं ऐलानियल रक़म नथी ॾिनी वञे ऐं न ई वरी नौकरियूं ॾिनी थियूं वञनि। जॾहिं त हिननि जे चवण मुताबिक़ त उन महिल जेको केस दाख़िल थियो हुयो उहो ग़लति केस, को ASI आहे उन उहो ग़लति केस दाख़िल कयो, ग़लति FIR। कुर्बान बिरामाणी जेको फिरियादी हुयो उनखे इतफ़ाक़ी मौत करार ॾिनो। कुर्बान शाहानी उन पंहिंजी FIR में इन हादसे खे इतफ़ाक़ी, जॾहिं त ही ड्यूटी दौरान जज जे स्क्वाड में मोबाइल हादसे में शहीद थिया मगर हींअर ताईं सिंध पुलिस गवर्नमेंट तरफ़ां हिननि खे ऐलानियल रक़म न मिली सघी आहे, न ई वरी नौकरियूं मिली सघियूं आहिनि। शहीद एहलकारनि जा बचड़ा जेके आहिनि उहे बेरोज़गारी बाहिस ॾाढो परेशानी जी हालत में आहिनि। वधीक अब्दुल मजीद जांवरी पाण मौजूदु आहे, शहीद एहलकार जो वालिद, उन खां पुछंदासीं त हिन साईं जन जो मौक़िफ़ कहिड़ो आहे। असांजो पुटु जेको पुलिस में हो बराई खे ड्यूटी थियो मेड़ में JCB वटि रोगलन साहब उन वटि उन स्काट में न मोकिलिया। उन में गाॾी जा टायर जेके आहे उहे बि पुराणा, पोइ बताऊं त शहज़ोर जो एॾो जॾहिं रवाना थिया जज साहिब जे पोयां ड्यूटी में त जॾहिं वाट ते आया त हुननि अची गाॾी में तकलीफ़ भॼाई। जेको ड्राइवर हो उन तकलीफ़ भॼाई त पोयां थक आहियां भाई बि गाॾी पुछो थो भॼाए स्काट में 2 मिंट में पहुचण वारा आहिनि, हिन जा सब्जी रखंदो को हुनखे दांतनि ते या हुननि ते जेको आहे कुरकेट ते हिकिड़ी ॿिए मोबाइल हलाए ठक जो टायर वञी भट थी वियो। उन खां पोइ वरी शाहाणी कुर्बान शाहाणी जेको आहे उन केस लिखियो इतफ़ाक़ी। अब एतिरा को पछाड़ लॻोसीं त को जेको आहे छा आहे स्काट में ड्यूटी में वरिती मिलादो माण्हू जज जे स्काट में हो। इहे ॻाल्हि उन खां पोइ SSP साहिबु आयो, SSP साहिब लिखियो त वापसि जना नमाज़ में शरीक थियो सॼो उते ई। उन खां पोइ 13 महीनो गुजरात उन लाइ का शइ न थी आहे न को आहे। आजी साहिब बि थियो, आजी साहिब जे पाता आई साहिब जे शहीद ॿाहिरि नौकरियूं बि मिलंदियूं हर शइ। आई साहिब जे निजे पुट वियासीं अमर जी वफ़ात ॿुधाईंदासीं। रियाजी साहिब जो बि शहीद आहे, SSP साहिब जो बि शहीद आहे। पोइ वञा असांखे का शइ न मिली आहे। इन जे जेके असांजे FIR जेकी लिखियल इतफ़ाक़ी उनजे करे ड्राइवर खे केतिरो चयूं SSP साहिब ॾिठा त तव्हां शहीद लिखियो अथव, उहो बि शहीद हुननि न लिखियो आहे। उन्हनि खे शहीद SSP साहिब 5 चकर अचे तव्हां शहीद लिखियो, उहो बि न लिखियो अथनि। कुर्बान शाहाणी वियासीं तव्हां शहीद लिखियो अथनि, उन इतफ़ाक़ी लिखियो आहे। कुर्बान शाहाणी जा SSP साहिब जेको आहे यूनुस रोलगलाणी ऐं ॿियो ड्राइवर इन्हनि जे मथां असां कोर्ट ते वेंदासीं, हाई कोर्ट वेंदासीं इन्हनि जे मथां। बाक़ी आजी साहिब बि जो आहे शहीद आहे, रियाजी साहिब जो शहीद आहे, SSP साहिब जो बि शहीद आहे। अच्छा, मां तव्हां जेको कुर्बान शाहाणी आहे उन ग़लति FIR कई आहे
ऐं उनखां अलावा जेको DSP यूनुस रुदनानी हुयो उहो DSP हुयो उन बि केस जी पोइवारी न कई आहे तव्हां इन्हनि जे ख़िलाफ़ हाई कोर्ट में बि ड्राइवर समेत ड्राइवर जो नालो छा हुयो एजाज़ कोलाची तव्हांजो मुतालबो IG खां DIG खां SSP खां गवर्नमेंट सिंध खां कहिड़ो आहे इहो ई गणो त असांखे जन खे नौकिरी चाहियो उहो बि मिलनि असांखे जेको चाहियो आजी साहिबु सिंधियो माण्हू उनखे ॿ नौकरियूं ऐं हिननि खे ॻोल्ही वारे खे वधीक हिनखे ख़र्च मिलिया ओॾे ॻोठ विया उते माना निदेश शहर में उन में लिखियो आहे उन न केस जेको हिननि लिखियो आहे न इहो ग़लति हिननि लिखियो एजाज़ कोलाची हिननि खे गाॾी खे धक आया ड्राइवर जी नाअहली जे करे एक्सीडेंट थियो ऐं एस आहे जंहिं वरी केस दाख़िल कयो कुर्बान शाहणी उन वरी केस खे उबतो रुख ॾेई ऐं इतफ़ाक़ी लिखी छॾियो लिखियो अथई साईं हुनजो जंगुनि में धका मथे में धका पेट ते जेको आहे पेर सॼो चढ़ी वियो आहे गाॾी जो ऐं DSP उन टाइम हुयो जेको यूनुस रुदनानी उन बि केस जी पोइवारी न आहे कई 10 चकर आयासीं मां तव्हांजो चयो त शहीद करण जो 10 चकर आयासीं असां मुंहुं ॻाल्हाए हाणे उनजे करे DSP कुर्बान शाहणी ऐं ड्राइवर जे मथां हाई कोर्ट में वेंदासीं मिली आया आहियूं उन्हनि सां जजनि सां बि मिली आया आहियूं वकीलनि सां वॾनि सां मिली आया आहियूं बाबा केस कयो तव्हां इंशाअल्लाह ताला उहो मसइलो हल कंदासीं असां पाण घुराईंदासीं छो थियो आहे इहे टायर पुराणा छो विधव नाज़रीन हींअर असां वटि मौजूदु हुया मेहराण प्रेस क्लब ते कुझु टाइम अॻु में 12 महीना अॻु में जज साहब जी स्क्वाड में मेयर DSP यूनुस रुदनानी जी मोबाइल सां गॾु वींदड़ ख़ुदाबाद दादू लॻ ख़ुदाबाद वटि एक्सीडेंट थियो हुयो ऐं उन में 2 अहलकार शहीद थिया हुया उन्हनि में हिकु हुयो साईं रखियो जांवरी उनजो वालिद अब्दुल मजीद ऐं संदसि पुटु आफ़ताब हिते असां वटि हिननि एहतजाज कयो आहे त ड्राइवर आफ़ताब कोलाची जी नाअहली जे करे एक्सीडेंट थियो उन खां पोइ एजाज़ कोलाची ड्राइवर एजाज़ कोलाची जी नाअहली जे करे एक्सीडेंट थियो उन खां पोइ उतां जो AS आहे हद जो कुर्बान शाहणी उन जी वरी नाअहली त केस जी FIR जेका दाख़िल कई उन में इतफ़ाक़ी मौत ॾिनई जॾहिं त इहे असांजा अहलकार जेके हुया ड्यूटी दौरान जज जी स्क्वाड में शहीद थिया हुया ऐं ऐलानियल रक़म जेका आहे 2 करोड़ हर अहलकार खे ऐं 2 नौकरियूं हर अहलकार जे औलाद खे ॾिनियूं वेंदियूं उहो ऐलानियल न रक़म उहा मिली सघी आहे न नौकरियूं मिली सघियूं आहिनि जॾहिं त असां DSP यूनुस रुदनानी वटि विया आहियूं उहो बि केस जी पोइवारी न पियो करे ऐं जेको शाहणी आहे उन बि ग़लति FIR कई आहे ऐं ड्राइवर जेको हुयो एजाज़ कोलाची उनजी बि नाअहली आहे उन्हनि ख़िलाफ़ असां कोर्ट वेंदासीं ऐं उनखां अलावा हिननि अपील कई आहे IG DIG SSP खे असांजे शहीद अहलकारनि खे नौकरियूं बि ॾिनियूं वञनि ऐं रक़म बि ॾिनी वञे जीअं असांजा पोयां जेके शहीदनि जा आहिनि उहे जेके ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾिनो वञे ऐं असां ही लाइव कवरेज मेहराण प्रेस क्लब तां तव्हांजे अॻियां पेश कईसीं।